ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं हैदराबाद खां। अवांखे ॿुधाईंदासीं त सिंध हाई कोर्ट बेंच इसराज यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी जी गैर क़ानूनी कदमनि खे रोकण लाइ हुकुम ॾेई छॾिया आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट बेंच इसराज यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर जे कदमनि खे रोकण लाइ IG सिंध ऐं DIG हैदराबाद खे हुकुम जारी करे छॾिया आहिनि। अवांखे इहो ॿुधाईंदासीं त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद इसराज यूनिवर्सिटी जे चांसलर ऐं रजिस्ट्रार जी दरख़्वास्त ते हुकुम जारी कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच 15 अगस्त वारे हुकुम में डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी ऐं ज़ैद लगारी खे कम खां रोके छॾियो हो। अदालत जो चवणु आहे त डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी जो वाइस चांसलर तौरु मुदो ख़त्म थी वियो आहे। IG सिंध, DIG हैदराबाद, SSP ऐं DC खेसि कम खां रोकियुनि। अदालत जो इहो चवणु आहे त अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी ऐं ज़ैद लगारी खे गैर क़ानूनी कमनि खां रोके चांसलर ऐं रजिस्ट्रार खे तहफ़ुज़ ॾियण लाइ क़दम खंया वञनि। हुकमनि ते अमल न कयो वियो त संदनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। अदालत दरख़्वास्त ते वधीक ॿुधणी 10 ॾींहनि लाइ मुलतवी करे छॾी। हैदराबाद खां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। सिंध हाई कोर्ट बेंच इसराज यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी जी गैर क़ानूनी कदमनि खे रोकण लाइ हुकुम ॾेई छॾिया। सिंध हाई कोर्ट बेंच इसराज यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर जे कदमनि खे रोकण लाइ IG सिंध ऐं DIG हैदराबाद खे हुकुम जारी करे छॾिया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद इसराज यूनिवर्सिटी जे चांसलर ऐं रजिस्ट्रार जी दरख़्वास्त ते हुकुम जारी कया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया त सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच 15 अगस्त वारे हुकुम में डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी ऐं ज़ैद लगारी खे कम खां रोके छॾियो हो। अदालत जो चवणु आहे त डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी जो वाइस चांसलर तौरु मुदो ख़त्म थी वियो आहे। IG सिंध, DIG हैदराबाद, SSP ऐं DC खेसि कम खां रोकियुनि। अदालत जो चवणु आहे अॻूणे वाइस चांसलर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी ऐं ज़ैद लगारी खे गैर क़ानूनी कमनि खां रोके चांसलर ऐं रजिस्ट्रार खे तहफ़ुज़ ॾियण लाइ क़दम खंया वञनि।